नाज़रीन खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त डाक्टराणी जी तरफ़ां गफ़लत जी सबब फोत थियल नारी आसिया खोखर जो लाश SSP चौक ते रखी वारसन पारां धरणो हयो वियो आहे। नाज़रीन हिकु दफ़ो अव्हांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त डाक्टराणी तरफ़ां लापरवाही सबब फोत थियल नौजवान नारी आसिया खोखर जो लाश SSP चौक ते रखी धरणो हयो वियो आहे। असांजी भेण आहे जेको आहे 12 अगस्त ते ڈاکٹر شائستا जो केस हुयो 9 महीना प्राइवेट इलाज हलाईंदा रहियासीं। जॾहिं असांजी भेण जी डिलीवरी जो वक़्तु थियो त ڈاکٹر شائستا ابڙے असांखे चयो त 20,000 ॾियो त मां प्राइवेट कंदुमि। असां चयो त हाणे असांजो को हाल कोन्हे, जेके हुया असांजा पैसा असां 9 महीना लाहे चुका आहियूं। हाणे असां 15,000 में महिरबानी करे असांजी सीज़र करे असांजी भेण जी त ठीकु आहे। हाणे मां हिते नथी कयां, मुंहिंजो ख़मीस ते वारो आहे शेखज़द में, ओॾे मां तव्हांजी पाण कंदुमि। जॾहिं असां ख़मीस ते खणी आयासीं असां चयो हुते हर पासे पता ख़मीस ते सीज़र वारो हुयो। उन्होंने सिखायल डॉक्टर के हवाले करे पाण आई भी आहे, अची ॾिसी हली वई आहे। सिखायल डॉक्टर करे उनखे ॾेई वई आहे, जंहिंखां पोइ उनजी रग कटी वई। सॼी राति खून हलियो आहे। 13 अगस्त ते असांखे चऊं त 25 थैलियूं खून जी ॾियो, 25 थैलियूं असां खून जूं ॾिनियूं आहिनि। उन खां बाद में चऊं त हाणे ॿी ॻाल्हि असांखे चवण बि ॿारनि खे चवणो थो वञे। उन खां बाद में असांजी भेण जी बचेदाणी कढी वई आहे, जंहिं पोइ तव्हांजी भेण बचंदी। असां चयो त ठीकु आहे, भली निकिरे ॿार थिए न थिए, ज़िंदगी त बची पवंदी। लेकिन उहा कढण खां बाद में असांखे चवण ॻाल्हि चढ़ी वई आहे त हाणे शक्कर खणी डायलिसिस ते वेंदी। असां चयो त कहिड़ो मरीज़ आहे सीज़र जो डायलिसिस ते वेंदो। जॾहिं असां खणी पहुतासीं शक्कर, उन्हनि बि जवाबु ॾिनो हीअ असांजो केस न आहे, शक्कर खणी वञो। असां शक्कर खणी आया, शक्कर हाणे मिले त छोकिरी मारे खणी आया आहियो। भई कोशिशि कंदासीं। हे 9 ॾींहं छोकिरियूं तो लोड़ियो आहे, 2 तारीख़ हाणे 10 ॾींहं ताईं। 11 तारीख़ मुंहिंजी भेण मौत जी निंड हली वई। इन ॾाक्टर शास्ता ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, हिनखे गिरफ़्तार कयो वञे, असांजी FIR कढी वञे। न त असां 10 ॾींहं सबुर कयो आहे, असां ॿिया बि 5 ॾींहं वेठा हूंदासीं। हे काॾे असांजा मसीहा जेके SP DSP SSP सिटी ख़ुदा हाणे एतिरो ज़ुल्म न कयो। हाणे असां इंसाफ़ कयो, असां मैं ये कहता हूँ कि ये रोज़ का मामूल है, इनको कोई हाथ डालने वाला नहीं है। अगर किसी में हाथ पड़ेगा तो शायद दूसरे वाक़यात जो रोज़ बरोज़ हो रहे हैं उनका सदेबाब होगा। अगर कि कोई पकड़ धकड़ नहीं होगी, अगर किसी के ऊपर कोई पर्चा नहीं होगा और किसी का जो भी जनाजा निकलता है हॉस्पिटल से, उसका अगर कत्ल का मुकदमा उस डॉक्टर लापरवाही करने वाले के ऊपर दाखिल नहीं होगा तो ये रोज़ वाक़यात मामूल बने रहते। मैंने इनके ऊपर कोई एहसान नहीं किया है, हम भी बच्चों वाले हैं। मुझे पता चला कि ये इतना अंदोनाक वाक़या हुआ है तो मुझे इन्होंने इतला दी, तो मैंने फ़र्ज़ समझा कि मैं जाके उनके साथ हमदर्दी का इज़हार करूं और उनको इंसाफ दिलाने का मुतालबा करूं। तो यही बात है कि वो डॉक्टर साहिबान जो हैं वो इतने बासर हैं कि हर आए दिन ऐसे वाक़यात होते हैं। जिस तरह आपने बताया कि एक बच्चे का सर काट गया था, उसके बावजूद उस पर पर्चा नहीं हुआ, या और भी एक लड़की इस तरह फौत हुई। तो आप शेखज़द हॉस्पिटल में ये जो वाक़या है ना 6 डेथ हो गई। इंशाल्लाह हम बैठकर जमीयत उलमा इस्लाम इसके खिलाफ हिकमत अमली बनाएगी और इंशाल्लाह इन डॉक्टरों का जो है रुख वो दुरुस्त करेगी। और जो भी मसीहाओं के रूप में ये जानवर बैठे हैं उनको इंशाल्लाह ताला ऐसा करने की कतई इजाज़त नहीं देंगे।